अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायरा जो किचन। फ्रेंड्स, मायरा जो किचन में अॼु असां तव्हांजे लाइ मज़ेदार चिकन 65 जी रेसिपी खणी आया आहियूं। ही मज़ेदार चिकन 65 ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां हिकु प्याले में असां वटि आहे बग़ैर हॾी जो मुर्गी जो गोश्त 1 किलो। ऐं हाणे असां विझूं था मकई जो अटो 2 टेबल स्पून, हेड विझूं था अधु टी स्पून, वाइट पेपर पाउडर आहे 1 टीस्पून, लूणु विझूं था 1.5 टीस्पून, लीमे जो रस विझूं था 1.5 टेबल स्पून, ॻाढ़नि मिर्चनि जो पाउडर आहे 1 टीस्पून, ॾही विझूं था 4 खां 5 टेबल स्पून, मैदो आहे 4 टेबल स्पून, अंडो विझूं था 1 अदद, थूम जो पेस्ट ऐड कयूं था 1 टेबल स्पून, अदरक जो पेस्ट आहे 1 टेबल स्पून। ऐं हाणे सभिनी शयुनि खे चङी तरह सां मिक्स कयूं था। सभई शयूं चङी तरह सां मिक्स करण खां पोइ हाणे असां चिकन खे तक़रीबन 30 मिनट्स जे लाइ रेफ्रिजरेट करे छॾींदासीं। जी फ्रेंड्स, असां तक़रीबन 30 मिनट्स जे लाइ चिकन खे रेफ्रिजरेट करे छॾियो आहे। हाणे हिकु पैन में तेल विधो आहे ऐं तेल जीअं गरम थींदो त असां मैरिनेट कयल चिकन खे डीप फ्राई कंदासीं जेसि ताईं चिकन गोल्डन ब्राउन थी वञे विचोली बाहि ते। जी फ्रेंड्स, असां तक़रीबन 5 खां 7 मिनट्स ताईं विचोली बाहि ते चिकन खे फ्राई कयो आहे ऐं चिकन जा पीसिस हाणे गोल्डन ब्राउन ऐं कड़क थी चुका आहिनि त असां हिकु साइड ते रखी छॾियूं था। इन खां पोइ हिकु ॿिए फ्राइंग पैन में असां विझूं था तेल 2 टेबल स्पून, जीरो विझूं था 1 टीस्पून, अदरक जो पेस्ट आहे 1 टीस्पून, थूम जो पेस्ट विझूं था 1 टीस्पून ऐं हाणे कुझु सेकंड्स जे लाइ फ्राई कंदासीं। इन खां पोइ हाणे विझूं था कटियल सावा मिर्च 2 खां 3 अदद, कड़ी पत्ता विझूं था 5 खां 8 अदद ऐं थोड़ी देर जे लाइ हल्की बाहि ते पचाईंदासीं। ऐं हाणे विझूं था टमेटो केचप 3 खां 4 टेबल स्पून, सोया सॉस विझूं था 1.5 टेबल स्पून, हेड विझूं था अधु टीस्पून ऐं चङी तरह सां मिक्स कयूं था। चङी तरह सां मिक्स करे छॾियो आहे त हाणे असां विझूं था ॻाढ़नि मिर्चनि जो पाउडर अधु टीस्पून, ऐं मिक्स करण खां पोइ हाणे पाणी विझूं था 3 खां 4 टेबल स्पून। पाणी विझी चङी तरह सां मिक्स कयो आहे ऐं हाणे तक़रीबन 1 खां 2 मिनट्स ताईं हल्की बाहि ते पचाईंदासीं। 1 खां 2 मिनट्स ताईं हल्की बाहि ते पचाइण खां पोइ हाणे असां विझूं था फ्राइड थियल चिकन जेको असां पहिरियों ई फ्राई करे रखियो हुयो ऐं चङी तरह सां सभिनी शयुनि खे मिक्स कयूं था। चङी तरह सां सभिनी शयुनि खे मिक्स करे छॾियो आहे ऐं फ्रेंड्स, हाणे असांजो मज़ेदार चिकन 65 सर्विंग जे लाइ बिल्कुलु तयारु आहे। उमेद कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी हीअ आसान ऐं तमामु मज़ेदार रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाअल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।